जुडो में प्रेमी जोड़े जो एहतजाज, तहफ़्फ़ुज़ जो मुतालबो। जुडो लग ॻोठ रमज़ान ख़ुश्क जे रवासी नौजवान सज्जाद ख़ुश्क ऐं संदसि घरवारी अफ़शा भट्टी साफ़िन अॻियां वधाईंदे चयो त असां 2 हफ़्ता अॻु पंहिंजी पसंदि सां कराची जी अदालत में शादी कई आहे। अफ़शा भट्टी ॿुधायो त शादी खां पोइ संदसि वालिद शाहिद भट्टी ऐं ॿिया मुंहिंजे मुड़ुस मथां अदालत में कूड़ियूं दरख़्वास्तूं दाख़िल करे असांखे परेशान करे रहिया आहिनि। हुन चयो त आउं बालिग़ आहियां। मुंहिंजे माइटनि मूंखे हिक पोढ़े सां परिणाइणु चाहियो पए। मूं ख़ुशीअ सां सज्जाद ख़ुश्क सां प्यार जो परिणो कयो आहे। हाणे मुंहिंजा माइट मुंहिंजी उमिरि जा कूड़ा सर्टिफिकेट ठाराए असांखे धमकियूं ॾेई हिरासत करे रहिया आहिनि। हुन चयो त मुंहिंजा माउ पीउ मुंहिंजे मुड़ुस ऐं सहुरे खां 10 लख रुपया घुरनि पिया। न ॾियण सां असांखे परेशान कयो पियो वञे। असांखे हिननि मां सख़्तु जानी नुक़सान जो ख़दशो आहे। हुननि IG सिंध SSP मीरपुर ख़ास समेत वसवारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी तहफ़्फ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।